जी जीअं त असां मौजूद आहियूं रखण शहर में, जिते गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सेपको रतोदिरो वारनि बिजली बंदि करे छॾी आहे। बरसाति सबबि बिजली बंदि आहे। अचो त रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो छा चवणु आहे। सॼो ॾींहुं बिजली बंदि लॻी पिया, मुसीबत आहे, हरू बंदि था करे छॾे। असां बेरोज़गार वेठा आहियूं, बिजली जो रोज़ी कयूं, पंहिंजो पेट पालियूं। बिजली कोन्हे भाऊ, 3 ॾींहं आहे बिजली कोन्हे। मींहुं कुझु थोरो घणो वसियो, पर बिजली गुम आहे असां वटि। महिरबानी करे बिजली हलाइ वञे। खां वठी हिते बिजली गुम आहे। चवनि था त पोल किरी पिया आहिनि। हाणे ताईं कल्ह मींहुं वसियो आहे, अॼु बिजली ॾिठी ई न आहे। ॿियो वॾे मां वॾो मसइलो असां रखण वारनि सां इहो आहे त हितां बिजली अचे थी, जेका 2 कलाक हले थी, उन मां बि कलाकु रुगो मुकमल हले थी, कलाकु रुगो झटका हणी वरी बंदि थी वञे। वरी ॿियो मसइलो इहो आहे त असांजी बिजली ॻोठनि में हली थी वञे, जिते फॉल्ट पए थो, सॼो ॾींहुं बिजली गुम आहे। असां आला अमलदारनि खां मुतालबो था कयूं त असांजी बिजली जो मसइलो हल कनि। हिन जो हथरादू फॉल्ट आहे। असांजे ॾखण जी 14 लख रुपया जून जी पेमेंट आहे, जुलाई जी तक़रीबन 10.5 लख रुपया पेमेंट आहे। उनखां पोइ बि जेको आहे त बिजली नथी ॾिनी वञे। SDO वापडा वारनि सां राब्तो कयूं था त उनजी का बि नथी हले। बुर्दी साहब पंहिंजा माण्हू रखी छॾिया आहिनि डायरेक्ट, उहो SDO खे कुझु नथा सम्झनि। SDO इन जे करे सॼी राति घर माण्हुनि जा सोड़ा लॻा पिया आहिनि, का बि हवा कान्हे का। वीचारा तरपदर आहिनि माण्हू, सॼी राति ॿाहिरि घुमंदा था वञनि, बिजली नथी अचे। ॾखण शहर में असां ॾाढो परेशान आहियूं। ज़ुल्म आहे बिजलीअ जे हिसाब सां। असां एॾो बिजलीअ जे हिसाब सां तंग आहियूं। ग़रीब आवाम जेके खाइण जी वसियत न आहे, उहो सोलर जी प्लेट नथो वठी सघे। महिरबानी करे असां हिते शहर जा MP MLA जेके वॾा आहिनि, जेके मौजूदु शख़्सियतूं आहिनि, जेके हितां मोंट वठी अमीर थी खाई पी माना जेको आहे मिनिस्टर थी वेठा आहिनि, असां उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे बिजली तारां नयूं कराइजनि त असांजे जीअं शहरवासी सुख वठनि। 24 घंटा गुज़री चुका आहिनि। लाइट हींअर ताईं मतिलबु ॾखण में बंदि आहे ऐं असां वापडा अहलकारनि सां ॻाल्हाए चुका आहियूं। ऐं ॾखण जे शहर में घटि में घटि हिते वॾो UC आहे, मतिलबु हिते 10 खां 12 लख रुपया हितां जी उगाड़ी आहे, पर पोइ बि हिते बिजलीअ जो काफ़ी आज़ार आहे। ऐं ॾखण जे जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में पेमेंट बिल्कुलु बि न आहे। 40 खां 42 ॻोठ ॾखण जी लाइन में मिलाया विया आहिनि। असां गवर्नमेंट सां या ॿिनि खां इहो मुतालबो था कयूं त ॾखणनि खे हिकिड़ी अलॻि लाइन ॾिनी वञे, जेका सिर्फ़ु सिटीअ जे लाइ हुजे, त जे शहर जा माण्हू उन मां सुकून वठी सघनि। त बिजली 2 ॾींहं थिया आहिनि बंदि कई अथऊं, परेशान वेठा आहियूं, रोज़गार असांजो बंदि आहे। इन जे करे अपील था कयूं त बिजली असांखे ॾियनि। बिजली कोन्हे का, बेरोज़गार वेठा आहियूं। जॾहिं बिजली ईंदी त रोज़गार बचण जो कंदासीं, न त वेठा आहियूं। आहियूं बिजली कोन्हे का, 1 राति आहे त ॿी राति कोन्हे बिजली। मच्छर खाई विया, बेरोज़गार लॻा। इहो ई चवण आहे त असां वटि बिजली कोन्हे को, ॾींहं राति वेठा आहियूं, बेरोज़गार लॻा। बिजली न आहे, बेरोज़गार लॻा पिया आहियूं। काॾे वञूं, रुपया भरियूं, बिजली न आहे, बेरोज़गार सां वञूं काॾे। कारोबार बिजलीअ मथां बचड़ी वाला, काॾे वञूं असां। वाह जी जीअं त तव्हां रखण वासियुनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त बरसाति सबबि सेपको रतोदिरो वारनि गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बिजली बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि असां सख़्तु मुश्किलातुनि खे मोजी रहिया आहियूं। हिननि जो चवणु आहे त बिजली ते समूरो वहिंवार जेको हलंदड़ो उहो ठप थी वियो आहे ऐं असां बेरोज़गार थी विया आहियूं। हिननि जो चवणु आहे त जेको असां रखण शहर मां जेकी बिलनि जी अदायगी आहे उहा बि मुकमल कयूं था, पर पोइ बि सेपको रतोदिरो वारा बिजली नथा ॾियनि। हिननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन बिजली बहाल कई वञे। असगर थईम, टाइम न्यूज़, रखण।